नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हालाणी खां ख़बर ॾींदा हलूं त हालाणी लॻ ॻोठ जीअल शहतो जो प्राइमरी स्कूल में केतिरे अरसे खां उस्ताद न हुजण सबबि मासूम न्याणियूं ऐं ॿारड़ा तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम बणियल आहे। स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण बावजूदि शागिर्द न्याणियूं ऐं ॿारड़ा रोज़ानो हिन उम्मीद ते स्कूल अचनि था त मन को तालीम खाते जे ऑफिसरनि खे असां जे मुस्तक़बिल ख़ातिर उस्ताद मुक़रर कयो हुजे, पर ॿारड़ा इंतज़ार करे मायूस घर वापसि वञण ते मजबूर आहिनि। स्कूल में उस्ताद मुक़रर न हुजण ख़िलाफ़ ॻोठाण ऐं शागिर्दनि जो फौजी इमदाद सहतो, गुलाम मुस्तफ़ा सहतो, आदिल खान सहतो जी अॻवानी में ॻोठ जीअल सहतो जी प्राइमरी स्कूल में उस्ताद मुक़रर करण जे लाइ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। ॻोठाण ऐं ॿारनि चयो आहे त खुदारा स्कूल में जल्द खां जल्द उस्ताद मुक़रर करे असांजे औलाद जो मुस्तक़बिल संवारियो वञे। ॻोठ जीअल सहतो तालको मिरापुर ही काफ़ी ॾींहंनि खां स्कूल बंदि आहे, 3 महीननि खां स्कूल बंदि आहे। मास्तर नथो अचे, नंढा ॿार ईअं रुली रहिया आहिनि, 10 11 ॾींहं अचनि त बि हलिया था वञनि। ज़िलो नौशहरो फिरोज तालको मिरापुर जा ही जीअल सहते ॻोठ स्कूल में ॿार परेशान हुई वेठा आहिनि, को तालीम बचायो, को मास्तर ॾियो साईं। असांखे उस्ताद ॾियो, असांजे केरु पढ़ाइण वारो कोन्हे को, असां वेही हली था वञूं, विड़ी हली था वञूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।